बेड़शा में खबर ॾींदा हलूं त ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ शहरनि जियां तालके सईदाबाद जे ॻोठ पुरानी सईदाबाद में मोतमार ज़हरीलियूं ख़तरनाक Z2100 सफ़ीना आदाब गुटके जो आम वाइपो अरूज ते विकिरो थियण लॻो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सजाद मेमून। जी सजाद, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी बिल्कुल, ज़िले मटियारी के मुख़्तलिफ़ शहरनि जी तहलके सईदाबाद ॻोठ पुरानी सईदाबाद में ज़हरीलो मवाद ख़तरनाक Z2100 सफ़ीना आदाब गुटके जो वाहिपो जेको आहे उरूज ते विकिरो थियण लॻो आहे। मंशात फ़रोशनि जी सोनी झिरकी उॾामण लॻी आहे। अॼु जी पुलिस इंतज़ामिया ॿुट बणियल आहे, जंहिंजे करे नौजवान जो मुस्तक़िल दाव ते लॻल आहे। ज़हरीली सोपारी जो सरेआम बाज़ारनि में विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। मंशात फ़रोशनि पंहिंजा खीसा भरे सोपारियूं घरनि ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी विकिरो करे नौजवान जे हयाती जा दुश्मन बणिजी चुका आहिनि। हद जी पुलिस खे ख़बर हुजण बावजूद नाले मातर कार्रवाई करण ते मजबूर। अहिड़े अमल ते मक़ामी ॻोठाणा IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी ऐं CI पुलिस सईदाबाद खां मुतालबो कयो आहे त ज़हरीलो मवाद विकिरो थियण खां रोकराए नौजवान जो हयातियूं बचाई वञनि। मंशात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे खेनि हाफ फ्राई फुल फ्राई कयो वञे त जीअं वधीक नौजवान जूं ज़िंदगियूं नुक़सान थियण खां बची सघनि। जी वॾी महिरबानी सजाद तफ़सील ॿुधाइण जे लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।